अखड़िन तुंहिंजिन कैद कयो मिठा आहे मुंहुं। अखड़िन तुंहिंजिन कैद कयो मिठा आहे मुंहुं। मुंहिंजो आहीं तूं मेमण चवे हिन मुल्क में। साहिब ख़ान मेमण जी हिन ख़ूबसूरत ॿिनि सिटुनि सां कंदासीं असीं पंहिंजे शो जी शुरूआत। सबाबड़ो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत सुरनि भरे प्रोग्राम में। सलाम क़बूल पवे। नाज़रीन, सुरनि जी दुनिया, गीतनि जी दुनिया, शाइरी जी दुनिया तमामु वसी ऐं तमामु पुराणी आहे। आगाटे दौर जी आहे ऐं शायदि आगाटे दौर खां बि अञा अॻियां जी हुजे, असांखे का ख़बर न आहे। हिन तारीख़ जे बारे में जेतिरो घिरंदासीं, जेतिरो वेंदासीं, जेतिरियूं ॻाल्हियूं कंदासीं, ओतिरियूं खोड़ सारियूं आहिनि। पर जॾहिं असीं पंहिंजे लेजेंडरी फ़नकारनि खे यादि कंदा आहियूं त खोड़ सारा नाला, खोड़ सारा चेहरा असांजे साम्हूं अची वेंदा आहिनि। जीजी ज़रीना बलोच जो नालो फ़नकारनि में ख़ूबसूरत फ़नकारा, आवाज़ रखंदड़ फ़नकारा हुई। उन खां अलावा असां वटि खोड़ सारा अहिड़ा फ़नकार थी गुज़रिया आहिनि। अलन फ़क़ीर असां वटि थी गुज़रिया आहिनि ऐं अहिड़ा फ़नकार जिन जो नालो हिन वक़्त ताईं तारीख़ में रक़म थियल आहे, अॻियां बि रहंदो। नुसरत फ़तेह अली ख़ान साहब, पठाणे ख़ान साहब, छोटे ख़ान साहब, सरमद सिंधी, असांजा खोड़ सारा अहिड़ा लेजेंडरी फ़नकार जिन जी कमी हिन वक़्त ताईं महसूस थी पई, पर उन कमीअ खे थोरो घणो पूरो कयो वियो आहे। असीं उन्हनि जा गाना त ॿुधंदा आहियूं, उन्हनि जा गीत त ॿुधंदा आहियूं, पर नए तर्ज़ सां छा तव्हां उहे ॿुधा आहिनि? ज़रूरु ॿुधा हूंदा। अॼुकल्ह हर कंहिं वटि सोशल मीडिया आहे, अकाउंट्स आहिनि, पंहिंजा पेजिस आहिनि ऐं हर कोई एक्टिव रहे थो। इन्हनि गाननि खे रीमिक्स कंदड़ केरु आहिनि? इन्हनि गाननि खे ख़ूबसूरत करे तव्हां वटि पहुचाईंदड़ केरु आहिनि? उहे असांजा आहिनि नौजवान ऐं नई टहीअ जा जेके फ़नकार आहिनि उहे असां सभिनी जे साम्हूं आहिनि। ऐं इहा ई आवाज़ टीवी जी हिकिड़ी कोशिशि आहे, हिकिड़ी बहितरीनु कोशिशि आहे जो हीउ जेको सुर संगीत जो प्लेटफॉर्म आहे उन्हनि सभिनी यंगस्टर्स लाइ आहे जेके पंहिंजो पाण मल्हाइणु चाहिनि था ऐं पंहिंजे पाण खे ॾेखारणु चाहिनि था, पंहिंजी आवाज़ ॿुधाइणु चाहिनि था, उन्हनि माण्हुनि ताईं पंहिंजी आवाज़ पहुचाइणु चाहिनि था जिन अॼु ॾींहं ताईं उन्हनि खे नाहे ॿुधो। हिकिड़ो अहिड़ो बैंड जेको हिन वक़्त ताईं ह्यूज सॉन्ग्स ॻाए चुको आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो ई अंदाज़ आहे। कुझु गाना बि रीमिक्स कया आहिनि ऐं लेजेंडरी फ़नकारनि खे बि ॻाइनि था, नवां गाना बि ॻाइनि था, रीमिक्स बि कनि था। ज़रूरु अॼु तव्हांखे उन बैंड सां मिलाईंदासीं, शायदि उन्हनि जो बि तव्हांखे हूंदो इंतज़ारु। असां सां सूरोज़ दी बैंड मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम गाइस, कीअं आहियो? वालेकुम सलाम दादा, कीअं? ठीक ठाक। जाज़ेब तव्हां ॿुधायो? ठीक आहे अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीक ठाक। तव्हां ॿुधायो? तव्हांजो शो ॾाढो माशाल्लाह ज़बरदस्त सेट, ॾाढो सुठो लॻो अची करे। तव्हांजा लख लाइक कुर्ब तव्हां इनवाइट कयो ऐं डायरेक्टर साहब जा जे असांखे इनवाइट कयो। ही प्लेटफॉर्म तव्हांजे लाइ आहे जाज़ेब ऐं तव्हां जहिड़नि यंगस्टर्स लाइ ही प्लेटफॉर्म आहे। आवाज़ टीवी जा दर तव्हांजे सभिनी जे लाइ हमेशह खुलियल आहिनि। तव्हां सभिनी खे अगेन वेलकम कयां थी पंहिंजे प्रोग्राम में ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां सभु टाइम कढी करे आवाज़ टीवी जे सुर संगीत प्रोग्राम में आया आहियो। सभ खां पहिरीं पंहिंजे बैंड जो तारुफ़ करायो, केरु केरु आहिनि ऐं ही कहिड़ो साज़ आहे? भला ही छा शइ आहे? ही जेको साज़ आहे इनखे मुख़्तलिफ़ नाला आहिनि। इनखे कैजून बि चइबो आहे, उन खां कहून बि चइबो आहे इनखे, ॿ टे ॿिया बि नाला आहिनि उनखे चवंदा, पर असां हिनखे कैजून चवंदा आहियूं। जेका अमूमन हमेशह हिकिड़ो रेगुलर बेस में कैजून। ऐं असांजो सेबेस्टियन भाई आहे ऐं असां हिनखे प्यार सां सिटी चवंदा आहियूं। ॾाढो सुठो प्ले कंदा आहियूं। थोरो शुरू में छा थियो त माना हाणे सेबेस्टियन नालो क्रिश्चियन आहिनि, त सेबेस्टियन नालो असां लाइ थोरो माना ॾुखियो पियो थियो। हाणे असां सेबेस्टियन चवंदा आहियूं, पर आहे सेबेस्टियन। त पोइ असां हुनखे प्यार सां सिटी चवणु शुरू कयो। ज़्यादा आसानी थी वई असांखे। सिटी सां गॾु केरु मौजूदु आहिनि? बाकिर भाई आहिनि, बाकिर समूह, ऐं माशाल्लाह ॾाढा सुठा वोकलिस्ट आहिनि ऐं ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि। असां फैन आहियूं भाई जा। वाह वाह। ऐं मां तव्हांजो तारुफ़ कराईंदमि जाज़ेब शैला गुलापी जा भाउ आहिनि। उहा त अलॻि हिननि जी सुञाणप आहे, पर ही हिन वक़्तु म्यूज़िक इंडस्ट्री में जेतिरा इन थी चुका आहिनि, माशाल्लाह सां सिखनि पिया ऐं शायदि पंहिंजे बैंड खे सेखारनि बि पिया। जाज़ेब सो इहो तव्हां ॿुधाईंदा? सभु माशाल्लाह ॾाढा ज़बरदस्त पाण सिंगर आहिनि, बल्कि आउं उन्हनि मां इलाही काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके आउं पाण सिखंदो आहियां। इलाही सारियूं जॻहियूं आहिनि जेके मिसाल तौर ते गानो असां परफॉर्म कयूं पिया, का जॻहि मूंखां न लॻंदी आहे त बाकिर हणी वेंदो आहे, खलील हणी वेंदो आहे। त इहा शइ मूंखे काफ़ी सारो माना मूं इहे सम्झो सिंगिंग त
आवाज़ हूंदी आहे सभिनी, उनखे ग्रूम करण लाइ का शइ खपंदी जी, आहे जी। त मतिलबु हिननि सां गॾु मूं पंहिंजे पाण खे ग्रूम कयो आहे। बहितरीन। सो इहो सो तव्हां सां गॾु केरु मौजूदु असां आहे? ही बि खलील समूह ऐं आउं बि समूह सभु मां गॾु अच्छा, हिते ये हुकूमत हले पई समन जी। खलील जी। समूह ज़बरदस्त वोकलिस्ट आहिनि। जवाद भाई आहे असांजो, जवाद हिंगोरो। माना सही। हे भाई हिंगोरो चयो, असां मज़ाक कंदा आहियूं, हिंगोरो जेको आहे उहो हिकिड़ो ई म्यूज़िशियन निकितो आहे। सो तव्हां सभु मिली करे सुरोज़ दी बैंड सुरोज़ थी दी करे नज़र आया आहियो ऐं हर किथे असीं तव्हांखे ॾिसूं पिया, होटल्स हुजनि जिते म्यूज़िक, अच्छा यंगस्टर्स तव्हांखे घणो पसंदि कनि जी, पिया ऐं असीं तव्हांखे ॿुधंदा आहियूं ऐं दिलि कंदो आहे त शायदि असांखे बि कॾहिं मौक़ो मिले ऐं उहो मौक़ो अॼु अची वियो आहे। सो शुरूआत कयो, असांखे छा ये ॿुधाए तव्हांजे रहिया डायरेक्टर आहियो? जी। साहिब जेके महिरबानियूं आहिनि, जंहिं ही मेलो मचायो आहे, जी। असांखे घुरायो आहे, तव्हांखे घुरायो, असांखे मौक़ो मिलियो, तव्हां मूंखे सां बि मौक़ो कचहरी मिलियो आहे। सो असां जी। तव्हांखे बिल्कुलु हिकिड़ो गीत आहे, हिकिड़ो गानो आहे, उहो ॿुधाईंदासीं। आमिर शाह जो आहे ऐं ॾाढो मतिलबु इलाही टाइम पुराणो हुयो, उनखे असां नई तरीक़े सां असां उनखे सेट कयो आहे। जी, वाह वाह, स्टार्ट शुरूआत कयो, बिस्मिल्लाह। हिन ज़िंदगीअ में, हिन ज़िंदगीअ में पंहिंजी दोस्ती, पंहिंजी दोस्ती हिन ज़िंदगीअ में, हिन ज़िंदगीअ में पंहिंजी दोस्ती, पंहिंजी दोस्ती। रातन जो रातियूं जागण, गॾिजी रुलण ऐं भटकण, लिकंदे पोइ घर ॾे मोटण, ॾींहं हुआया सपना राहुनि में रुलंदे रमंदे, दिलड़ियूं बि ॾींदे वठंदे, वक़्तु इएं वियो गुज़री, आवारा बादल वांगे, आवारा बादल वांगे, हिन ज़िंदगीअ में, हिन ज़िंदगीअ में पंहिंजी दोस्ती, हो पंहिंजी दोस्ती। कैंपस जी राणी हुई सा, कंहिं बि न माणी हुई सा, केॾियूं हयूंसी शर्तूं, वेठासी हरदम हारे, हारण में जीत असांजी, हर कंहिंजी मर्ज़ी पंहिंजी, दुनिया जी परवाह नाहे, गॾु संगीत साजे,
गॾु आ संगीत सां हिन ज़िंदगीअ में हिन ज़िंदगीअ में पंहिंजी दोस्ती हो पंहिंजी दोस्ती ज़बरदस्त रोज़ी बैंड ज़बरदस्त वाकई तव्हां सुरनि खे छेड़े छॾियो था भला इहो इलाही मुश्किल न आहे हिकिड़ो कॉम्बिनेशन हिकिड़ो छा चइबो आहे जुगलबंदी आई थिंक में ॾिसो सभिनि खां फर्स्ट इहो आहे त 3-4 आवाज़ आहिनि गॾु त हिन लाइ न पोइ हिकिड़ी महिनत बि आहे जेका असां पाण में कंदा जॾहिं असां वेहंदा आहियूं अकेले में त ईअं न आहे त जस्ट लाइक असां परफॉर्म करणु पिया आहियूं उन खां पोइ असां अलॻि थी वियासीं दोस्त सभु इन हूंदो आहे असां जॾहिं परफॉर्म करे वापसी बि ईंदा आहियूं या कॾहिं फ्री वेठा हूंदा आहियूं तॾहिं बि असांजी माना असांजी कचहरी बि इहा आहे त असां छा था ठाहियूं कीअं था ठाहियूं वरी उन ते सॼी डिस्कशन वरी हिकिड़ो अगरि उन ते न पियो अचे वरी उन सां विढ़ण असांजो लॻंदो आहे त ही छा आहे हलंदो ई रहंदो आहे हाणे असांखे छा ॿुधाए रहिया आहियो जेको तव्हां असांजी फरमाइश कयो उहो असांजे छॾींदा त असां पंहिंजी फरमाइशूं खोर सारियूं आहिनि जहां से फासी वेंदो ऐं तव्हां बसि पंहिंजी जेको आहे तव्हां वटि तव्हां असांखे अच्छा अॼुकल्ह असां हिकिड़ो गानो असां मतिलबु रेडी कयो आहे उहो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोती जो दाणो वाह वाह तव्हांखे मतिलबु थोरो डिफरेंट वाइब बि ईंदी मज़ो ईंदो तव्हांखे ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं हिकिड़ो माण्हू हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ माण्हुनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो आराणू जेके मोहीड़े जो दाणो जेके ॼाणू त सभु सुञाणू जंहिंजे अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो जंहिंजे अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ मूं सिंध ॾिठी आ सारी आ सूरत हुन जी प्यारी मूं सिंध ॾिठी आ सारी आ सूरत हुन जी प्यारी मूं सिंध ॾिठी आ सारी आ सूरत हुन जी प्यारी मूं जान उन तां वारी आज सां मुंहिंजी यारी मूं जान उन तां वारी आज सां मुंहिंजी यारी जंहिंजे अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ हू साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे हू साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे हू साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे हू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे हू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे जंहिंजे अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ हाय आ माण्हुनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो आराणो जेके मोहीड़े जो दाणो जेके ॼाणू त सभु सुञाणो जंहिंजे अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोती जो दाणो आ वाह वाह हिते हिकिड़ो माण्हू न आहे हिते 5 माण्हू मोती जा दाणा आहिनि ऐं 6 वरी माप आया अच्छा मूंखे लॻे थो त सिटी जी वधीक महिनत आहे तव्हां सिटी खां सवाइ कुझु बि नथा करे सघो असल में हिकिड़ी आहे त माना सिटी खां बग़ैर असां कुझु बि नथा करे सघूं जेन्युइन आहे इन जे अलावा असां
जवाब भाई का बगैर भी कुछ कर सकूं आई असा वोकलिस्ट के ट्रेन हो ना ये जी। अरे तरीके परफॉर्म लगा कर वाह 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 सही असां वटि सूरोस बैंड मौजूद आहे नाज़रीन किरण अमन जो सो संगीत प्रोग्राम जारी आहे नंढड़े ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं सर संगीत जे इन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हांखे भरीकार कयां थी ऐं असां सां गॾु सूरोस बैंड मौजूद आहे ऐं ही बैंड जेतिरो सुठो ॻाए रहियो आहे जेतिरी ही महिनत कनि था त अला कंदो हिननि खे कामयाबी बि ओतिरी ई मिलंदी बल्कि उनखां वधीक मिलंदी अच्छा हमेशह जाज़िब सिखण जो मरहलो हूंदो आहे छा तव्हां कोई उस्ताद रखियो आहे या शैला आपी खां का ट्रेनिंग वरिती आहे छा थियो भला अहिड़ो कॾहिं असां जी। वोकल करण में जी। त पोरी कॾहिं अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके आपी खां ॿुधाईंदा त हीअं थी पियो अच्छा इहो उल्टो थी वियो आहे उल्टो थी वियो। हिते ॿुधंदासीं हिकिड़ो गानो ऐं उन खां पोइ ईंदासीं इन बैंड जी असीं कहाणी ॿुधंदासीं त इहो असां बैंड वरी जुड़ियो कोशिशि कीअं कई जी पर सभा कचहरी कई पर वरी गानो गानो मूंखे गाना ॿुधणा आहिनि बैक टू बैक मूंखे गाना ॿुधाए हाणे छा ॿुधाईंदो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं हींअर OST आहे उर्दू मीडिया जो असांजो सही ऐं अहमद जादेव जो आहे उहो तव्हांखे सम्झाईंदो ज़रूरु जाने तमन्ना जाने अदा तुझे जैसा है सोचा पाया वही सूरज की किरणों सा एक चेहरा देखा है तुम सा मैंने नहीं मेरी मोहब्बत का हर लम्हा तुझ में ही गुम सा गया ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना कह दो मुझे जो पिया तेरा मेरा है प्यार अमर तू चाहे तो कदमों में सर रख दूं ये जीवन क्या अगर मांगे तू मेरी जान नजर कर दूं तेरा मेरा है प्यार अमर नूरे जहां और नूरे मोहब्बत दोनों जुड़े तुझसे पिया पागल या जोगी मुझको कहो तुम हाँ मेरा इश्क सबसे जुदा तेरी ही खातिर लूं सो जन्म में चाहे हो जो भी भला ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना कह दो मुझे जो पिया तेरा मेरा है प्यार अमर तू चाहे तो कदमों में सर रख दूं ये जीवन क्या अगर मांगे तू मेरी जान नजर कर दूं तेरा मेरा है प्यार अमर
बहितरीन बहितरीन हिकिड़ी माइक तव्हांखे जी हुजे अच्छा जेके यंगस्टर्स ॿुधंदा आहिनि गाना न उहे डिफरेंट हुजनि था ऐं हर एज जो पंहिंजो मज़ो आहे हर एज जो पंहिंजो म्यूज़िक आहे असांजे बाबा वारा शायदि इहो पसंदि न कनि वरी असांखे इहे पसंदि आहिनि सो इन जे करे असांखे यादि आहिनि जी टाइम एॾो हो त हिकिड़ो म्यूज़िक अलॻि तरीक़े सां हलंदो हुयो वरी चेंज अचे पियो त हाणे थोरो डिफरेंट इहो आहे त हिनखे चवंदा आहिनि अनपलक असां कंदा आहियूं जीअं जेके असांजा पाकिस्तान जे मन नाला आहिनि जी जीअं हावी थी वियो उहो जी अलॻि थो करे ॿिया बि काफ़ी सारा सिंगर आहिनि उहे कनि था त माना हाणे थोरो इहो डिफरेंट इहो आहे वरी थी सघे थो 5 सालनि खां पोइ 3 सालनि खां पोइ वरी डिफरेंट अञा वाइब अची वञे त पहिरीं पाण शायदि तव्हां ॾिसंदा हूंदव त पाण होटल्स में हलंदा हुआसीं त उते वरी हलण खां ॾिसंदा हिकिड़ो पियानो हूंदो हुयो साइड में माण्हू हेॾो प्ले कंदो हुयो ऐं पुराणा गाना त ॾाढो वाइब ॾींदा हुआ सही अच्छा जाज़िब तव्हांजे बैंड जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा वणी त तव्हां लेजेंडरी फनकारनि खे छॾियो न आहे यानी कि दादा अमित शाह जा जीअं गाना भले पुराणा हुजनि KTN नई आई या कोई चैनल त उन्हनि ते जीअं उन्हनि ॻाया वरी उन्हनि खे तव्हां छॾियो न आहे उन्हनि खे तव्हां रीमिक्स करे हिकिड़े नए अंदाज़ में पेश कयो पिया हिकिड़ी इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे तरक़ी करण जे लाइ कंहिंजे लाइ असांखे आमिर भाई ॾाढो एप्रिशिएट कयो हिन गाने ते वरी हुननि पंहिंजे पेजिस ते वञी करे पाण बि उहो परफॉर्म कयो हुयो वरी जवाद भाई खे बि घुरायो हुयो पंहिंजे घर जी जी मां ॾिठो हुयो परफॉर्म कयो ऐं हिकिड़े क़दुरु वरी मूंखे ईअं लॻो त जवाद भाई इंटरव्यू बि ॾियो आमिर भाई करतो उहो थी उन ॻाल्हि सही दुनियो असांजो माना हिकिड़े क़िस्म में लेजेंड आहे उन्हनि जा गाना असां ॿुधी माना हिकिड़ा वॾा थिया आहियूं ऐं छा सुरीला आहे सही दुनिया भाउ उनजो हिकिड़ो गानो आहे उहो बि असां पंहिंजे स्टाइल में कयो आहे अच्छा इहो बैंड जो तरीक़ो ॾिसो बैंड त इलाही आहिनि असां वटि न जाज़िब ऐं छोकिरा जीअं हावी जी तव्हां ॻाल्हि कई सिंगल ॻाइनि पिया उन्हनि जो कोई बैंड न आहे या इहे खोड़ सारा असां वटि ॿिया जीअं आतिफ़ असलम जी असीं ॻाल्हि कयूं त उन्हनि पहिरीं बैंड सां स्टार्टिंग कई फरहान वारनि सां सभिनी सां स्टार्ट कई जी पर तव्हांजो इहो बैंड कीअं जुड़ियो छो कॉन्सेप्ट हूंदो आहे न हिकिड़ी शइ जो त हीअ बि अचे असां वटि हीअ बि अचे छो ॾिसो असल में शुरू में मतिलबु इहे हिकिड़ा वॾा बैंड्स हुया जिन खे असां माना टच बि नथा कयूं हिकिड़ो हुनजो हिकिड़ो अलॻि जी जी पोइ जॾहिं हिते असां ॾिठोसीं त माना जीअं इत्तेहाद बैंड आयो या हिकिड़ो ॿियो बि बैंड हुयो त असां जॾहिं ॾिठोसीं त इहे सुठो कनि पिया कमु त पोइ इहा असांजे दिलि में थी त यार असां पंहिंजो बि हिकिड़ो बैंड जोड़े करे था ॾिसूं छा थो थिए रिस्पॉन्स मिले नथो पोइ जॾहिं असां कयोसीं असांजे बैंड में वरी हिकिड़ी अलॻि डिफरेंट हिकिड़ी शइ आहे जेका ॿिए कंहिं बैंड में तव्हांखे हरू भरू नज़र न ईंदी उहा ई आहे त असां सभु सिंधी आहियूं असां पंहिंजी सिंधी ॿोली खे प्रोमोट कंदा आहियूं कैफेस ते परफॉर्म कंदा आहियूं इवेंट्स में सिंधी गाईंदा आहियूं असां ठीकु आहे असां शुरू में जॾहिं वियासीं त थोरो असांखे मुश्किलात पेश पई थी पोइ जीअं सिबिस्टन सिटी भाई आहे इन्हनि खे प्ले न करणो ईंदो सिंधी ते हाणे इलाही भलो प्ले करणु आहे मुंहिंजे ख़्याल सिंधी अगरि कोई कैजुअलिस्ट खणी ईंदा न उहो एतिरो सुठो प्ले न कंदो जेको हीउ प्ले थो करे सो अहिड़े तरीक़े सां असां सिंधी बि कयूं था उर्दू बि कयूं था बॉलीवुड भी कयूं था ऐं जेको आहे सो जेतिरो माना जीअं पंजाबी थी वियो आहे त पंजाबी बि करे था वञूं पर उन में ज़्यादा मतिलबु घणे तहत असांजो इहो हूंदो आहे त जीअं हिकिड़ो अगरि पाकिस्तानी गानो जुड़ी वियो आहे त हिकिड़ो पड़ोसी मुल्क वारो जुड़ी वेंदो आहे जीअं हीअ असां गानो कयोसीं तेरा मेरा है प्यार इहो आहे इन में हिकिड़ो ॿियो गानो एड आहे उहो आहे पड़ोसी मुल्क उहो असां हींअर न कयोसीं पर जॾहिं असां कैफेस वग़ैरह ते या इवेंट्स में किथे परफॉर्म कंदा आहियूं त उहो उन में एड करे छॾींदा आहियूं असां सही अच्छा ही ख़ामोश वेठा आहिनि बाक़िर साहब ही इन करे ख़ामोश वेठा आहियूं हिते ख़ामोश वेठा ॿाहिरि इलाही ॻाल्हाईंदा आहिनि मूंखे लॻे थो हिननि जी ख़ामोश पर्सनैलिटी आहे थोरा आहियूं पर जिथे गुंजाइश हुजे त हिते ताईं गुंजाइश नज़र नथी अचे तव्हांखे दोस्त मौक़ो न ॾींदा तव्हां पाण मौक़ो खसियो ऐं जीअं ॻायो था उहे असांखे पंहिंजे बारे में बि कुझु ॿुधायो किथां सिखियो तव्हां माइक ते गुलाम अली साहब कज़न आहिनि मुंहिंजा ऐं अच्छा असां जेको आहे हूअं कसीदा उन्हा ई पढ़ंदा आहियूं न पोइ बसि सिलसिलो ईअं जुड़ियो जो चवंदा आहिनि त हिकिड़ो माना सुरीले सां मिले त वरी हिकिड़ो कॉम्बिनेशन सुठो थी वेंदो आहे न पोइ असीं पाण में मिलियासीं ऐं ॾाढो जानी भाउ खे ॿुधोसि खलील भाउ खे ॿुधोसि ऐं जवास जेके आहिनि न माना उहे एक्सपर्ट आहिनि माना गिटार में न हीअ दोस्त असांजो वरी हिन खां पोइ मिलियो पहिरियां हीअ मिलिया पोइ हुन में हिकिड़ो ॾाढो माना मज़ो अची वियो छो न पाण हिकिड़ो सुठो अञा बहितर खां बहितर कमु कजे पाण में त बहितर आहे
पोइ अच्छा, उनजे करे असां बसि हुन में इहो बि आहे त मीन्स माना ॿियनि बैंड्स में बि असां थोरो थोरो कयो आहे, ठीकु आहे। अच्छा। हा, त माना हुन में इहो हूंदो आहे त जेके सिंगर्स हूंदा आहिनि न उहे चवंदा आहिनि पंहिंजी जाइ हणा हिन खे कटियां, जो कैजुन वारो वेठो हूंदो उहो चवंदो गिटार ऐं अहिड़ी का जॻह हणी वञे जीअं की माना हू डिस्टर्ब थी वञे। इहे शयूं माना अक्सर तव्हांखे बैंड्स में मिलंदियूं, पर असांजो बैंड अहिड़ो आहे असां माना पंहिंजे पाण असां चवंदा आहियूं भाई तूं वञी चओ, हू चवंदो न तव्हां जॻह हणो, न हू चवंदो तव्हां, माना असां हिक ॿिए खे ॾाढो बूस्ट कंदा आहियूं। इहा बि असां में आहे त हिक ॿिए खे सपोर्ट का करणु। बि केरु जॻह हणंदो आहे त उहा कोशिशि कंदा आहियूं त असांजी प्रैक्टिस थियल हुजे ऐं उहा सेम लॻे, मतिलबु डिफरेंट न थी वञे। अच्छा, सूरज दी बैंड जा पोस्टर लॻंदा आहिनि, मां पोस्टर बि ॾिठा आहिनि तव्हांखे, इवेंट्स मिलंदा आहिनि, जी बिल्कुलु। कीअं फील ईंदी आहे, छा लॻंदो आहे जासिब? सुठो फील ईंदो आहे, जीअं माना असांजो राति बि इवेंट हुयो, अच्छा। असां इवेंट में हुयासीं ऐं माशाल्लाह इलाही सुठो इवेंट हुयो, इलाही सुठो इवेंट हुयो। हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे त यार असां महिनत कई पिया, एटलीस्ट माण्हू असांखे ॿुधनि पिया, उहा रिस्पेक्ट मिले पई। जीअं तव्हां असांखे घुरायो, असां हिते पंहिंजो इंटरव्यू पिया ॾियूं, इहा हिकिड़ी रिस्पेक्ट आहे जेका असांखे मिले थी, असां ख़ुशि था थियूं त एटलीस्ट असां जेका महिनत कयूं पिया उहा सजाई आहे, ज़ाया न पई थिए। त ऐं जेके पोस्टर आहिनि असांजे जेके ठहंदा आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह वो जवाब भाई वेठो गिटार ते ये जाज़िब हीअं एटीट्यूड में बीठो हूंदो आहे, थोड़ा एटीट्यूड हुजे भाई। उन ॻाल्हि पोस्टर सां जवाब भाई ठाहींदा आहिनि सभु ज़बरदस्त तरीक़े सां। अच्छा, मल्टी टैलेंटेड। मतलब हा, वर्सटाइलिटी तव्हांखे अच्छा, मिलंदी आहे असांजी बैंड इहा में। अथव, मतिलबु जी। जेके बैंड हूंदा आहिनि न त उन में ऑलमोस्ट कम सभु पंहिंजा पाण ई कबा आहिनि। हाणे असांखे जीअं बैंक जो कमु हूंदो आहे को त बाक़ी भाई संभाले छॾींदो आहे, ठीकु आहे। माना म्यूज़िक जो जीअं माना असां हिकु शइ खणूं त हीअ संभाले, पोस्टर भाई संभाले छॾींदो आहे, कैफ़े ते संभाले छॾींदो आहे, उन खां अलावा पैसा भाई संभालींदो आहे। पैसनि जो वरी पैसा हुनखे हलंदा तव्हां आहे, ॾिनो। हिनखे माना जॾहिं असां इवेंट ते सभिनी खां पहिरीं हिनखे कढंदो आहियां त हिनखे मारे छॾींदा। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा जाज़िब, कॾहिं आउटडोर शूट जीअं असीं वेंदा आहियूं केॾांहुं बि, तव्हांखे आउट ऑफ सिटी करे वञिणो पियो आहे, किथे विया आहियो, असां विया आहियूं। किथे परफॉर्म कयो आहे ऐं केतिरो पसंदि कयो वियो आहे तव्हांखे? असां लाड़काणे में लास्ट टाइम परफॉर्म कयो, असांखे लाड़काणे में घणो माना हा ज़ेबस्ट यूनिवर्सिटी जे कैंपस में। ओके, उन खां चांडका में असां कयो आहे, माना उते इहो आहे त असांखे सुठो रिस्पॉन्स मिलंदो आहे। ऐं पहिरीं असांखे हितां वेही करे फील थींदो हुयो त शायदि अञा ताईं उहा वाइब माना हुननि खे न मिली आहे उहा शइ, पर लिटरली जॾहिं असां हुते वेंदा आहियूं न तव्हांखे फील ईंदो त बाक़ाइदगी हिकिड़ो प्रॉपर कॉन्सर्ट जीअं हूंदो आहे न, उहे मज़ो वठंदा आहिनि सभु, हेॾां होॾां ईअं लेडीज़ हूंदियूं, जेंट्स। इहो आहे त असांजे हुते हिकिड़ी सुठी शइ आहे त असांजी प्राइवेसी आहे, जो लेडीज़ जो पोश अलॻि हूंदो आहे, जेंट्स जो अलॻि हूंदो आहे, पर प्रॉपर हू वाइब वठंदा आहिनि, मज़ो असांखे बि ॾाढो मज़ो ईंदो आहे। अच्छा, असां सां वरी हिकिड़ी इहा शइ बि आहे, अगरि असांखे रिस्पॉन्स मिले पियो त असांखे मज़ो अचे पियो ॻाइण में, ईअं ई हूंदो आहे। ऐं अगरि असांखे मज़ो न पियो अचे न, पोइ असां अगरि चवंदा आहियूं ईअं हिकु ॿिए खे आख़िरी प्लीज़ हिते आख़िरी न इहो कजो, आख़िरी आहे। मां तव्हांखे दाद ॾियण लाइ वेठी आहियां, अकेली आहियां पर दाद ॾींदमि। डायरेक्टर साहब झूमनि पिया, टीम झूमे पई तव्हांजे गाननि ते, ऐं इहो यंगस्टर्स खे इलाही सुठो लॻंदो आहे। मां वरी बि चवंदमि नाज़रीन खे त यंगस्टर्स इहे ॾाढो सूरज दी बैंड खे पसंदि कनि था, ऐं असीं खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असीं चवंदा आहियूं त मल्टी थी अचनि, असां वटि रिमिक्स थी अचनि त असांखे थोरो मज़ो ॾियनि। सो अञा कहिड़ियूं शयूं रहियल आहिनि अॻियां करण जे लाइ तव्हांजे लाइ, या बसि हिते इहो ई हलंदो बैड? इन खां अलावा असांजो हिन सां असांजा लिंक्स आहिनि। लास्ट टाइम मुंहिंजी मीटिंग थी हुई कल्चर डिपार्टमेंट सां, अच्छा, ओॾां वियोसि, उन्हनि सां आहे उहे शयूं आहिनि। असांखे लाहौती करिणो आहे, असांखे ॿिया कहिड़ा वॾा उहे थिया आहिनि, उहे सभु इहे सभु असांखे करिणा आहिनि। लिंक आहिनि उन खां अलावा ॿाहिरि जा असांखे इवेंट करिणा आहिनि, उहो लाज़मी आहे। असांजो हिकिड़ो ही वाहिद बैंड आहे सरोज़, जेको घटि टाइम में एतिरो अॻियां वियो आहे। बेहतरीन। तव्हां ॿिया बैंड जेके आहिनि उन्हनि खे 5-5, 8-8 साल थिया आहिनि, पर उन्हनि जो सम्झो प्रोफाइल बि कंहिंखे ख़बर न हूंदी त हीअ कीअं, उहे 8 साल खां कंदा था अचनि। ऐं इलाही असां सां त कनेक्ट आहिनि, इलाही बैंड्स इलाही कनेक्ट आहिनि। उहे चवंदा आहिनि असांखे 7 साल थिया आहिनि, असांखे अञा रिस्पॉन्स नथो मिले। असां छो जो हीउ सॼो कमु असांजो सोशल मीडिया जो आहे। असांजो सोशल मीडिया स्ट्रॉन्ग हूंदो त असांखे कमु बि हलंदो, असांजो सोशल मीडिया स्ट्रॉन्ग न हूंदो त माना असां केतिरा भला हुजूं, असां कमु जा न आहियूं। छो जो ॿाहिरि माना सोशल मीडिया घणो थो हले। अगरि तव्हांखे कोई क्लाइंट चए थो त अगरि तव्हांखे असां रखूं था कंहिं कॉन्सर्ट में या को इवेंट आहे त तव्हां पंहिंजो प्रोफाइल मोकिलियो। हाणे असांजी प्रोफाइल टोटल हुजनि 7 लाइक, त उहो असांखे उते ई ब्लॉक करे छॾंदा। ही पाण में 5 ॼणा आहिनि, ही 2 केर आहिनि जे लाइक करे विया तव्हां जो तव्हांजे डायरेक्टर नालो खणंदा आहियो, असां 2 ई हुया। मरीद साहब ऐं सभा लाइक कयो आहे, बसि असां इहे 7 ॼणा पाण में आहियूं, ॻाईंदा बि पाण ई ॿुधंदा लाइक 7 ई। सो इहो आहे त शुक्र आहे, इलाही सुठो रिस्पॉन्स आहे। लास्ट वीक आहे न,
लास्ट वीक असांजी जेका पोस्ट असां कई हुई उहा 1.1 मिलियन क्रॉस करे वई वाह वाह बहितरीन माना ईअं आहे सुठो माना लखनि में ईंदा आहिनि असांजे लखनि में ईंदा आहिनि बहितरीन ऐं जाज़िब इहो बि ज़रूरु ॿुधायो तव्हां पंहिंजे बैंड जे लाइ त अॻियां कंहिंखे ऐड करणु चाहींदा जीअं कोई हूंदो आहे कीपैड वारो कीबोर्ड वारो ढोलक अच्छा वारो हा इन में जी। ईअं ॿुधाए असांखे माना लास्ट टाइम असां हिकिड़ी जॻह ते वियासीं त उते माना पहिरीं उन्हनि ढोलक वारो घुराए छॾियो हुयो अच्छा त हाणे छा आहे ढोलक अगरि जॾहिं वॼंदी आहे न असांजो जेको वाइब आहे न उहो टुटी वेंदो आहे माना जीअं हिकिड़ो तव्हां हिनखे पिया ॿुधो अचानक पियानो जो हिकिड़ो अलॻि पीस अचे तव्हां उन्हनि ते फोकस वेंदो न त उहो असांजो फोकस आहे ई कोन असां सिर्फ़ु इहो आहे जेको हींअर हले पियो इन आहे ॿाहिरि अनप्लग्ड में सिर्फ़ु एतिरो ई थो हले हाणे असांजी जेका म्यूज़िक आहे उहा आहे वेस्टर्न टाइप असां चऊं पिया उनखे उन हिसाब सां अॻिते वधायूं जीअं बेस गिटार थियो अॻिते हली असां सोचो आहे उहो एड कंदासीं बिल्कुलु हा बेस गिटार इहो बि बेनिफिट आहे त भाई जेको आहे ड्रम बि इलाही सुठो प्ले कंदो आहे जेको ड्रम हूंदो आहे न वॾो उहो बि प्ले कंदो आहे छो ड्रमर अलॻि हूंदा आहिनि वरी कैजुअल वारो अलॻि हूंदो आहे बेसिकली भाई आहे ड्रमर पर हू असांजे करे कहोन ते आयो आहे अच्छा इहो जेको तव्हां हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे इहो जेको गानो तव्हां ॻायो मुंहिंजो दिलि करे पियो त इहो सिटी भाई अगरि ॻाए ॿुधाए मज़ो न न इहा तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं पर लास्ट में असां वञी था सघूं मूंखे इहो सिटी भाई जे मुंहं मां गानो ॿुधणो आहे जीअं ॻाईंदा हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे मुंहिंजो दिलि करे पियो त ही छो नथा ॻाइनि एॾो सुठो गानो ऐं तव्हां चयो हिन जी वात ॿुधणो अक्सर हिन जो वात बंदि बि हूंदो इन गाने में मतिलबु हुते जिते असीं परफॉर्म कंदा आहियूं न इहो गानो मोस्टली असांखे चवंदा आहिनि त इहो गानो ॿुधायो उर्दू स्पीकिंग में चवंदा आहिनि यार वो सुनाए वो हिकिड़ो माण्हू आहे तो उनको मतलब एक वाइब आती है हिकिड़ो माण्हू बि हिन चीज़ कंदा आहिनि कीअं चवंदा आहिनि हिकिड़ो मानो यार जो आप गाते हो ना हिकिड़ो मानो वो करो यार वो बड़ा चलो इहो शुक्र सां अदा कंदा आहियूं त माना हाणे मतिलबु असांजी कैफेस ते या कंहिं जॻह ते परफॉर्म कंदा आहियूं असांखे सिंधी जी फरमाइश थींदी आहे न इहा असां लाइ इलाही प्राउड जी ॻाल्हि हूंदी आहे त छो शुरू में असां न ॻाए सघंदासीं छो जो ज़रूरी न आहे त असांजी सिंधी ॿोली माना सभिनि खे सम्झ में अचे ज़रूरी न आहे पर मक़सदु ॻाल्हि जो त उन्हनि खे सम्झ में अचे थी तव्हां उहो पंहिंजे पाण खे होसि ताईं पहुचायो था इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त जीअं माना कोई पंजाबी गानो हलंदो आहे त असांखे सम्झ में न ईंदो आहे असांखे सम्झ में न ईंदो पर असीं वरी बि एंजॉय कंदा आहियूं एंजॉय कंदा आहियूं छो जो उन्हनि जी वाइब ॾाढी सुठी हूंदी आहे हाणे असां उहा वाइब क्रिएट करे सिंधी जी ॾिनी आहे उन्हनि खे त उहो एंजॉय कनि वाह वाह जाज़िब हिकिड़ो अहम सवाल मां तव्हांखां हिते कंदमि जीअं तव्हां लैंग्वेज जी ॻाल्हि छेड़ी आहे त सिंधियुनि खे थोरो घणो डिग्रेड कयो वेंदो हो ऐं हाणे वरी उहा कैंपेन ॿीहर हले थी जॾहिं असां पंहिंजो हिकिड़ो माहौल हिकिड़ी लेवल ठाहे वरिती आहे ऐं सभिनी खे ॿुधाए वरितो आहे त हू सिंधीज़ त इन खां पोइ वरी हिकिड़ी कैंपेन हलाई थी वञे त सिंधियुनि खे थोरो बैक कयो वञे थोरो उन्हनि खां बदिला शदिला वरिता वञनि अलाए छा जॾहिं असां रहणु ॾिनो आहे उन्हनि जा ही शायदि बदिला वठनि पिया सो ही जेके गाना आहिनि तव्हां शायदि इन्हनि सां प्रोमोट करे सघो शायदि इन्हनि सां असीं पाण ॿुधाए सघूं त हू वी आर छा चवंदो सभिनि खां पहिरीं असां आर्टिस्ट आहियूं ठीकु आहे असां माना सभिनि सां मोहबत कयूं था कहिड़ी बि लैंग्वेज हुजे केरु बि हुजनि असांजो कमु ई आहे मोहबत करणु असांजो मोहबत विराइणु असांजो कमु आहे सो हर लैंग्वेज में मुख़्तलिफ़ माण्हू हूंदा आहिनि हेटर्स बि हूंदा आहिनि लवर्स बि हूंदा आहिनि मोहबत करण वारा बि हूंदा आहिनि जेके नफ़रत करण वारा बि हूंदा आहिनि पर हा असां बि फील कंदा आहियूं कॾहिं कॾहिं त यार शायदि असांखे हिन जॻह ते अञा वधीक रिस्पॉन्स अचणु घुरिजे हा पर न अची सघियो छो जो असांजी सिंधी लैंग्वेज आहे पर कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो अथव त असां कॾहिं किथे वेंदा आहियूं परफॉर्म कंदा आहियूं न त उहे असांखे एॾी मोहबत हिन करे ॾींदा आहिनि छो जो सिंधी आहे वाह 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 त मक़सदु ॻाल्हियूं हाणे असां किथे माना हू पंहिंजे पाण खे ज़हन लड़ायूं त यार हिननि मां ग़लति केरु हुयो त ग़लति सही हर क़ौम में हूंदा आहिनि हर जॻह ते हूंदा आहिनि अगरि असां पोस्ट रखंदा आहियूं अगरि असांजा 1000 अगरि कमेंट्स अचनि था त डेफिनेटली असांजा 5 7 8 10 कमेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे इलाही सुठियूं ॿुधाए वेंदा आहिनि ऐं असांखे उहे ई ज़हन में हूंदा आहिनि ॾाढियूं गारियूं ॾेई असांखे सो इहो आहे तव्हां केतिरो बि पंहिंजो सुठो कमु कयो तव्हां केॾी बि लेवल जो कमु कयो किथे वञो हेटर्स त आहिनि सो लैंग्वेज में बि ईअं ई आहे त माना हेटर्स बि आहिनि लवर
लविंग पर्सन बि आहिनि इलाही बस तव्हां पंहिंजो कमु कंदा रहो। असां पंहिंजो कमु कंदा आहियूं, असां तवजो ई न ॾींदा आहियूं उन्हनि ते। असांखे इहा ख़बर आहे त असांखे पंहिंजी सिंधी ॿोली खे प्रमोट करिणो आहे, असां उर्दू जेके आहिनि उन्हनि खे बि असांखे ॻाइणो आहे, पंजाबी बि ॻाइणो आहे, असांखे सिराइकी बि ॻाइणो आहे, असांखे सभु क़िसा प्यार कयो, तव्हांजो जहिड़ो आयो तव्हांखे उहो वारो कमु आहे। फनकार त हर लैंग्वेज में ॻाइनि था ऐं उन्हनि खे त हर लैंग्वेज में ॻाइणो ई पवंदो आहे, ज़ाहिर फरमाइशूं बि ईंदियूं आहिनि। ऐं असांखे हिकिड़ो सुवाल पुछंदा त सिरोज़ जो मतिलबु छा आहे? जी अच्छा, उहो त मुंहिंजो बाद में मुंहिंजो सुवाल हुयो। शिट तव्हां मूंखां खसे वरितो। चलो ॿुधायो सिरोज़ जो मतिलबु छा आहे? सिरोज़ जो मतिलबु इहो आहे त माना असांखे इहो सुवाल असां अमूमन थींदो आहे, पोइ असां आसान तरीक़े सां ॿुधाईंदा आहियूं त जीअं गिटार आहे त गिटार जो नालो आहे, जीअं हिन नालो आहे कैजुन, हारमोनियम, ईअं सिरोज़ बि इंस्ट्रूमेंट आहे, उहो आहे बलोची, बलोचिस्तान जो इलाही माना रेयर आहे, तमामु क़दीमी। तव्हां हींअर बि गूगल ते वेंदा न, सर्च कंदा न सिरोज़, त उहो फौरन तव्हांखे उनजी पूरी डिटेलिंग अची वेंदी त पाही आहे। इहो पोइ माइंड में कीअं आयो त इन इंस्ट्रूमेंट जो नालो इहो एॾो डिफिकल्ट नालो ऐं रखणो आहे? इहो जेको नालो हुयो सभिनि खां पहिरीं, इहो नालो जेको आहे सो सजेस्ट कयो हुयो मुंहिंजे ख्याल सां जवाद कयो हुयो। छो जवाद असां में माए बाप आहे, माना माए बाप मींस हेड्स ऑफ वर्सटाइल जेको आहे न, असां में वर्सटाइलिटी जवाद में आहे। ऐं असांखे घटि में घटि हफ़्तो ॾेढ हफ़्तो लॻो हुयो बैंड जो नालो असांखे फाइनलाइज़ करण में। छो जो तव्हां कंहिंजो नालो नथा रखी सघो, हाणे असां को बि नालो रखूं पिया न त उहो किथे न किथे हुयो को बैंड। सो हाणे सुर संगीत में टाइम थियो आहे गाने ॿुधण जो। द सिरोज़ बैंड खां हाणे गानो ॿुधंदासीं, त कहिड़ो गानो ॿुधाए रहिया आहियो हाणे? असां तव्हांखे ॻाइणु ॿुधाईंदो। ज़रूरु सरप्राइज़। हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, टे चारि ई त आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, टे चारि ई त आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां सदमाई सूर सकियूं कावड़ मलाल मूसा, सदमाई सूर सकियूं कावड़ मलाल मूसा, सदमाई सूर सकियूं कावड़ मलाल मूसा, दोहराई छो थो दिलबर से बार बार ॻाल्हियूं, टे चारि ई त आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, टे चारि ई त आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही, तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही, तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही, सभु यादि मूंखे आहिनि, सभु यादि मूंखे आहिनि, से बार बार ॻाल्हियूं, टे चारि ई त आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, टे चारि ई त आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां ला 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 लई 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 ला 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 लई 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 ला 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 लई 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 ला 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 लई 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 ला ला ला।
ਅਸੀਂ ਤੁਝਾ ਖਾਦਮ ਪੁਰਾਣਾ ਅਸੀਂ ਤੁਝਾ ਖਾਦਮ ਪੁਰਾਣਾ ਮਿੱਠੜਾ ਨ ਕਰ ਮੁਸਮਾਣਾ ਮਿੱਠੜਾ ਨ ਕਰ ਮੁਸਮਾਣਾ ਅਸੀਂ ਤੁਝਾ ਖਾਦਮ ਪੁਰਾਣਾ ਅਸੀਂ ਤੁਝਾ ਖਾਦਮ ਪੁਰਾਣਾ ਮਿੱਠੜਾ ਨ ਕਰ ਮੁਸਮਾਣਾ ਮਿੱਠੜਾ ਨ ਕਰ ਮੁਸਮਾਣਾ ਲਾ 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 मातों जो दीवानो न कर तू बेगानो छरे तुझे वींदे छा चवंदो ज़मानो ला 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 मातों जो दीवानो न कर तू बेगानो छरे तुझे वींदे छा चवंदो ज़मानो बुध अर्ज़ही आज जाना बुध अर्ज़ही आज जाना मिठड़ा न कर मुसमाना मिठड़ा न कर मुसमाना असी तुझा खादम पुराना असी तुझा खादम पुराना मिठड़ा न कर मुसमाना मिठड़ा न कर मुसमाना है यार डाठी के आतिश लाई 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 है वे यार सानू वे तो सानू लग गई बेअख्तियारी सानू लग गई बेअख्तियारी सीने दे विच ना समाई है यार डाठी के आतिश लाई है यार डाठी के आतिश हुल हुला के इश्क जो आया हुल हुला के इश्क जो आया मोहब्बत डाढ़ा शोर मचाया मोहब्बत डाढ़ा शोर मचाया घटी घटी से बुलाई है यार डाठी के आतिश लाई 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 है वाह 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 सरोज दी बैंड असांखे सुरन में गुम करे छॾियो मूंखे यादि ई न रहियो त मूंखे ब्रेक बि वठणी आहे ऐं जाज़ेब तव्हां त सफ़ा माना कमाल कमाल करे छॾियो सो सरोज हाणे अगरि ब्रेक वठे सरोज पाण ब्रेक वठंदो कीअं वठंदो सरोज ही ब्रेक वठंदो टाइम के छोड़ कर ब्रेक ॾियणो ब्रेक करती प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं यस वेलकम बैक इन सुर संगीत प्रोग्राम ऐसा सां सरोज दी बैंड मौजूद है सो जल्दी जल्दी हलंदासीं टाइम ज़ाया न कंदासीं ऐं हिननि जा गाना ॿुधंदासीं सो हाणे सरोज दी बैंड असांखे छा ॿुधाईंदो सेम वही गाना ओहो सरप्राइज़ आहे पाकिस्तानी गानो आहे ज़बरदस्त गानो आहे ऐं काविश तव्हां ॿुधंदा आहियो जी तव्हांजो फेवरेट अपननि जो ई आहे हिकिड़ो असां रेडी कयो तव्हां ब्रेक था जी प्यार में दिल हार के
तेरे प्यार में दिल हार गए, मैंने क्या पाया क्या गवाया। तुझको चाहा, तुझको पूजा, मैंने तुझे दिल में बसाया के, मैंने क्या पाया क्या गवाया। तेरी यादें वो सारी बातें तू ही बता कैसे भुलाऊं। तेरी यादें वो सारी बातें तू ही बता कैसे भुलाऊं। किससे कहूं ए बेवफा दिल किस तरह है क्या मेरा, तेरे प्यार में दिल हार गए, मैंने क्या पाया क्या गवाया। तेरे प्यार में दिल हार के, मैंने क्या पाया क्या गवाया। ऐं अॼुकल्ह जी जनरेशन दिलि जल्दी नथी गवाए वे, दिलि जल्दी टुटी था पवनि ऐं बसि असां था सम्झूं न बसि हाणे असांजो सभु कुझु ख़तमु थी वियो। पहिरीं हाणे में इहो फ़र्क़ु आहे जी। पहिरीं माना दिलि टुटंदो हुयो, हिकिड़ो भेरो टुटंदो हुयो, पोइ वीचारो ख़बर आहे उहो पाण जे वेठो जी ज़िंदगी गुज़ारींदो हुयो। जी हाणे रोज़ तो दिलि टुटे। हाणे रोज़ तो दिलि टुटे। सो अच्छा इहो इशारो केॾां वियो, इहो इशारो केॾां वियो। भाई असां में जेको आहे सो ॾाढो एक्टिव हूंदो आहे ऐं माशाअल्लाह एॾा ख़ूबसूरत बि आहे। जी सो भाई खे लिफ्ट घणी हूंदी आहे, असांखे ओ। घटि हूंदी आहे। इहा तमामु उबती ॻाल्हि पई थिए, जानदे बस में पंहिंजी तारीफ़ कराइण पियो चाहे। इहो हिक ॿिए खे कॉम्प्लीमेंट ॾियण जो सुठो तरीक़ो आहे। असां ई सपोर्ट कंदा आहियूं ॿिए खे। बहितरीन सपोर्ट आहे। अच्छा असां हाणे अञा अॻियां वधंदासीं ॿिए गाने जी तरफ़। सो हाणे ॿियो कुझु रिमिक्स कयो आहे जहाँ से जानी मुझो मुसा ॻाल्हाए नथो अलाए छो, मां कहिड़ो ॾो कयो हुन जो। जानी मुझो मुसा ॻाल्हाए नथो अलाए छो, मां कहिड़ो ॾो कयो हुन जो। अचण साईं मूंखे चयाईं, अचण साईं मूंखे चयाईं, अॼु खां वठी तोसां नाहे वासितो। जानी मुंहिंजो मूंसां ॻाल्हाए नथो अलाए छो, मां कहिड़ो ॾो कयो हुन जो। जानी मुंहिंजो मूंसां ॻाल्हाए नथो अलाए छो, मां कहिड़ो ॾो कयो हुन जो।
हो मिंथू त मां बि कयूं घणियूं हुनखे जेका ख़ता कई आहे माफ़ी मूंखे ॾे हा हो मिंथू त मां बि कयूं घणियूं हुनखे जेका ख़ता कई आहे माफ़ी मूंखे ॾे पोइ बि मञे नथो ॻाल्हि हुजाणी वधंदी वञे पई मुंहिंजी परेशानी हथनि जोड़िया पेर पयासी हथनि जोड़िया पेर पयासी पोइ बि न रुकियो हलियो वियो चितो जानी मुंहिंजो मूंसां ॻाल्हाए नथो अलाए छो मां कहिड़ो ॾोह कयो हुनजो जानी मुंहिंजो मूंसां ॻाल्हाए नथो अलाए छो मां कहिड़ो ॾोह कयो हुनजो सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं है सूंह जी राणी तूं चलमाणी तूं हलमाणी तूं ऐं पारस जहिड़ो प्यार सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं हाय सूंह जी राणी तूं चलमाणी तूं हलमाणी तूं ऐं पारस जहिड़ो प्यार सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं हाय सूंह जी राणी तूं अखियूं तुंहिंजूं मध जा प्याला चंड चुमे तो वाला अखियूं तुंहिंजूं मध जा प्याला चंड चुमे तो वाला नेण तिखी तलवार सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं हाय सूंह जी राणी तूं चलमाणी तूं चलमाणी तूं ऐं पारस जहिड़ो प्यार सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं है सूंह जी राणी तूं कारवार कुलन ते लाहे भूरे वेठी घाई कारवार कुलन ते लाहे भूरे वेठी घाई ॻाल्हियूं मां कीअं लाड़ सूंह जी राणी तूं है सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं है सूंह जी राणी तूं चलमाणी तूं हलमाणी तूं ऐं पारस जहिड़ो प्यार सूंह जी राणी तूं है सूंह जी राणी तूं सूंह जी राणी तूं है सूंह जी राणी तूं ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू सो मच जाज़ेब थैंक यू सो मच ॾाढो सुठो लॻो ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि इंशाल्लाह तव्हांजे लाइ ही प्लेटफॉर्म आहे सुर संगीत जो प्लेटफॉर्म यंगस्टर्स लाइ आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असीं हिननि खे दावत ॾिनी आहे त ही प्लेटफॉर्म सभिनी जे लाइ आहे सो जेके पंहिंजी आवाज़ ॿियनि ताईं पहुचाइणु चाहिनि था सो अचो फ्री ऑफ कॉस्ट आहे असीं तव्हां खां का पे न आहे वरिती ऐं कुझु बि न आहे हीउ तव्हांजो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे तव्हांजो पंहिंजो चैनल आहे असांजा दर तव्हांजे लाइ हमेशह खुलियल आहे ऐं इहा तव्हांखे वाक़ई जेन्युइन एप्रिशिएट कंदुसि सिंधी मीडिया खे एप्रिशिएट तव्हां ॾिसो हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾियो था अचनि पंहिंजा जेके सिंधी आहिनि जेके भई अचनि पंहिंजे प्लेटफॉर्म ते अची करे परफॉर्म कनि ऐं इहा तव्हांजी जस आहे
ऐं थैंक यू सो मच तव्हां असां इनवाइट कयो ऐं नेक्स्ट बि तव्हां इनवाइट कंदा असां ज़रूरु ईंदासीं इंशाल्लाह असीं तव्हांखे ज़रूरु इनवाइट कंदासीं. थैंक यू सो मच सिटी, बाक़िर, जाज़ेब, ख़लील ऐं आख़िर में न मां हिननि खे सुरोज़ चवंदमि. थैंक यू सो मच सुरोज़. सो नाज़रीन, उमेद कयां थी त तव्हांखे बि अॼोको प्रोग्राम ज़रूरु पसंदि आयो हूंदो. ज़िंदगी रही त ॿीहर मिलंदासीं सुर संगीत जे सुरनि भरे हिकिड़े ख़ूबसूरत प्लेटफॉर्म ते. तेसिताईं ॾींदा सबा अबड़ो खे इजाज़त. पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल. अल्लाह हाफ़िज़. हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, 3-4 ई त आहिनि हज़ार ॻाल्हियूं. हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं.